हम लाते हैं अनलिमिटेड एंटरटेनमेंट सिर्फ यूट्यूब पर। अगर आपने अभी तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकॉन को क्लिक करके हमारी लेटेस्ट वीडियोस के बारे में अपडेट जानें। सब्सक्राइब कीजिए और हम आपको लिए चलेंगे आपकी फेवरेट वीडियो की तरफ। तो सा मोहब्बत न थिया त जी हालत भी न थिया। हाणे ही सियारे मुंद जूं सूरन वारियूं रातियूं भी नथियूं गुज़रन। सिक तुंहिंजी सॼण घटिजे ई नथी। ख़बर नाहे छो तो पंहिंजो प्यार विसारे छॾियो आहे। तो त चयो हो आऊं तुंहिंजो पहिरियों ऐं आख़िरी प्यारो आहियां। तो मोहब्बत में मूंसां वफ़ा जा वचन कया हुआ। कॾहिं बि कहिड़े हाल में बेवफ़ाई न कंदसि तो चयो हुयो। छा तुंहिंजा उहे कौल करार कसम सभु कूड़ा हुआ? पर न जानी न आऊं तोखे बेवफ़ा हरगिज़ न चवंदुसि। शायद तूं मजबूरनि जी ॼार में विकूड़ियल आहीं। जॾहिं मूंखे हिरकी लॻंदी आहे त आऊं सम्झी वेंदो आहियां त तूं मूंखे सिक मां सारियो आहे। तूं जॾहिं ख्वाब नगर जी वादीअ में ईंदो आहीं त मूंखे विछड़ण जो अहसास वेतर वधीक सताईंदो आहे। ख्वाब त ख्वाब ई हूंदा आहिनि। जीवन जे सफ़र में जुदाईअ जो भोगनाम मन खे मरण जहिड़ो करे छॾींदियूं आहिनि। जुदाईअ खां पोइ मोहब्बत वधी वेंदी आहे। जानी तुंहिंजे विछोड़े खां पोइ मुंहिंजे अंदर जा अहसास तुंहिंजे ख़यालनि सां ज़िंदा आहिनि। अलाए छो बावजूद घणी कोशिश जे तोखे मूंखे तूं मूंखां ॾिसी न सघियो आहे। मञा थो त ही ज़ालिम समाज पाण ॿिन्ही खे मिलण न ॾींदो, पर दिल त छरी आहे न, साथ तोखे नथी विसारे। वक़्तु ॾिसी हालतूं ॾिसी पाण घणा तमन्ना कयां थो, पर पोइ बि न पली दिल प्यार खां की न पली हाणे फ़क़ति तुंहिंजे यादुनि जे सहारे जीअं पियो। मुंहिंजी ही दर्द भरी कथा अगर तुंहिंजे सुंदर समातुनि ताईं पहुचे त पोइ फ़क़ति हिकु बार मूंसां कुर्ब जा कदम भरे ज़रूर मिली वञजांइ। हाँ, ज़रूर मिली वञजांइ।